एशिया कप जी फाइनल मैच में श्रीलंकन बैटिंग लाइन खे तबाह करे छॾींदड़ भारतीय बॉलर मोहम्मद सिराज जी शानदार बॉलिंग क्रिकेट जी दुनिया खे धोॾे छॾियो आहे। भारत खे 8हों भेरो एशियाई क्रिकेट जो हुक्मरान बणाइण में मोहम्मद सिराज अहम किरदार रहियो ऐं फाइनल में प्लेयर ऑफ मैच जो एज़ाज़ पंहिंजे नाले कयो। एशिया कप जे फाइनल में कोलंबो में श्रीलंकन बैटरनि खे ॾींहं जा तारा ॾेखारींदड़ मोहम्मद सिराज 21 रन्सुनि एवज़ 6 शिकार कया हुआ। पर मोहम्मद सिराज केरु आहे ऐं संदसि क्रिकेट सफ़र किथां शुरू थियो, हिन रिपोर्ट में असां अव्हांखे इहो सभु ॿुधाईंदासीं। 1984 में भारतीय शहर हैदराबाद दखन में जन्म वठंदड़ मोहम्मद सिराज जो नंढपिण इंतिहाई तंग दस्ती में गुज़रियो। मोहम्मद सिराज जो वालिद हैदराबाद में रिक्शा हलाईंदो हो ऐं संदसि अमड़ मुख़्तलिफ़ घरनि में कमु कंदी हुई। सिराज 2015 जी रणजी ट्रॉफीअ में पंहिंजी टीम जी नुमाइंदगी कंदे मुख़ालिफ़ बैटरनि ख़िलाफ़ पंहिंजी सलाहियतुनि जा जोहर ॾेखारिया, जंहिं बाद दुनिया जी सभ खां महांगी लीग IPL जी ड्राफ्ट्स में संदसि नालो आयो। मोहम्मद सिराज घटि अरसे में पाण मञाए वरितो ऐं इहो ई सबबु हो जो 2017 ईस्वी वारी IPL जे ऑक्शन में सनराइज़र्स हैदराबाद ऐं रॉयल चैलेंजर्स बैंगलोर जी टीमुनि खेसि ख़रीदण लाइ पुरकशिश ॿोलियुनि जूं आशूं कयूं ऐं नेठि हैदराबाद जी टीम मोहम्मद सिराज खे 13 भेरा वधीक क़ीमत अदा करे 2.5 करोड़ भारतीय रुपयनि में ख़रीद करे वरितो। मोहम्मद सिराज 4 नवंबर 2017 ईस्वी में राजकोट जे मैदान में न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ T20 सीरीज़ में भारतीय टीम लाइ इंटरनेशनल डेब्यू कयो। मोहम्मद सिराज 2019 ईस्वी में ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ वनडे क्रिकेट जी शुरूआत कई, जॾहिं त 2020 में ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ ई पंहिंजी पहिरीं टेस्ट मैच खेॾी। मोहम्मद सिराज जंहिं हिकु ई ख्वाब ॾिठो हो त हू पंहिंजे वालिदैन खे हैदराबाद जी सोढ़ियुनि घिटियुनि बदिरां हिक आलीशान घर में रहाईंदो, अॼु संदसि ख्वाब साबिया जो रूप वठी चुको आहे। माउ पीउ जी दुआउनि ऐं संदसि महिनत रंग लातो ऐं मोहम्मद सिराज एशिया कप जे फाइनल में अहिड़ी कारकर्दगी ॾेखारी जंहिं क्रिकेट जी तारीख़ में संदसि नालो सदाईं लाइ अमर करे छॾियो आहे।